बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू आमिर हुसैन एकेडमी। दोस्तों हाँ क्या मेरा हुसैन एकेडमी ते खुश आमदीद। पहिरियों दोस्तों अॼु वीडियो में असां पढ़ंदासीं द नोन जेंडर यानी इसमेजन्स। सभ खां पहिरियों असां ॾिसंदासीं त वर्ड जेंडर मतिलबु त जेंडर आहे छा। जेंडर इज़ अ इंग्लिश लैंग्वेज वर्ड which taken from Latin language word gens which means sort or kind। दोस्तों जेंडर अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे जेको लातीनी ज़बान जे लफ़्ज़ जेंस मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे किसे मतिलबु त इसमें जेंस जा क़िस्म। इसमें जेंस यानी द नॉन जेंडर खे फर्दर जेको आहे डिवाइड कयो वियो आहे फोर्स पार्ट जेको आहे पार्ट्स में डिवाइड कयो आहे, जंहिंजो जेको आहे पहिरीं अचे थो उहो आहे मस्कुलाइन जेंडर यानी जिन्स मुज़क्किर। असां ॾिसंदासीं त जिन्स मुज़क्किर छा हूंदो आहे। नाउन्स दैट स्टैंड फॉर मेल आर सेड टू बी मस्कुलाइन जेंडर मस्कुलाइन जेंडर। उहो मतिलबु त नाउन जेको ज़ाहिर करे थो पियो कंहिं मतिलबु नर वारी शइ नर खे, त असां हुनखे छा चवंदा आहियूं, मस्कुलाइन जेंडर चवंदा आहियूं। दोस्तों मुज़क्किर जी माना इहा आहे नर। एग्ज़ाम्पल जीअं नाला आहे बॉय, डॉग, किंग, मैन, ईटीसी वग़ैरह इहे सभु यानी मस्कुलाइन जेंडर आहिनि। मस्कुलाइन जेंडर उहे हूंदा आहिनि जेके मतिलबु कंहिं ज़ाहिर करनि छा के मतिलबु कंहिं नर खे ज़ाहिर करनि, त उनखे असां मस्कुलाइन जेंडर चवंदा आहियूं। दोस्तों उनखां पोइ अचे थो पियो फेमिनाइन जेंडर यानी जिनसे मोनिस। अ नाउन दैट स्टैंड फॉर फीमेल आर सेड टू बी मतिलबु उहो नाउन जेको छा थिए जेको उहो नाउन जेको ज़ाहिर करे कंहिं मादी खे, मादी वारी शइ खे, त हुनखे छा चवंदा आहियूं, फेमिनाइन जेंडर। मोनिस वर्ड मोनिस जी जेको आहे माना ई आहे, जेको आहे मोनिस जी माना छा आहे, मादी। ऐं जेको मतिलबु फेमिनाइन जेंडर उहो हूंदो आहे जेको कंहिं मतिलबु मादी खे ज़ाहिर करे थो पियो, त हुनखे असां फेमिनाइन जेंडर चवंदा आहियूं। मिसाल तौरु जीअं बिच मतिलबु कुती, वाइफ, ज़ाल, कोइन यानी राणी, काउ यानी ॻऊं, मतिलबु उहो नाउन जेको ज़ाहिर छा करे थो पियो, मादी वारी शइ खे, त असां हुनखे फेमिनाइन जेंडर चवंदा आहियूं। ऐं उनखां पोइ असांजो ॿियो जेको आहे उहो आहे त न्यूटर जेंडर यानी जिनसे बेजान। nouns that stand for non living things is said to be neuter जेंडर। दोस्तों उहो नाउन मतिलबु जेको ज़ाहिर करे थो पियो नॉन लिविंग थिंग्स यानी बेजान बिना साह वारी शइ खे, त असां हुनखे न्यूटर जेंडर चवंदा आहियूं, जिनसे बेजान चवंदा आहियूं। एग्ज़ाम्पल जीअं बुक, स्टोन, कार, मोबाइल, इहे छा आहिनि, सिर्फ़ु बेजान शइ आहिनि यानी इनखे साह न थी इहे छा आहिनि, न्यूटर जेंडर में काउंट कयूं वेंदियूं आहिनि। ऐं उनखां पोइ असांजो आहे कॉमन जेंडर यानी जिनसे आम। नॉन दैट स्टैंड फॉर आइदर मेल आर फीमेल दैट इज़ सेड टू बी कॉमन जेंडर। उहो नॉन जेको मतिलबु त जंहिंमां ख़बर न मर्द जी पए न ई मतिलबु त मेल जी पए न फीमेल, न उनमां नर ज़ाहिर थिए ऐं न ई मादी ज़ाहिर थिए, त असां हुनखे कॉमन जेंडर चवंदा आहियूं, जिनसे आम चवंदा आहियूं। एग्ज़ाम्पल जीअं पेरेंट्स। दोस्तों पेरेंट यानी पेरेंट्स ऐं फ्रेंड्स यानी दोस्त। वालदेन मतिलबु जीअं वालदेन ख़बर न आहे मेल में या फीमेल में, फ्रेंड्स दोस्त मेल में या फीमेल में, यानी कॉमन जेंडर आहिनि जेके कॉमन जेंडर यानी जिनसे आम खे ज़ाहिर करनि था पिया। स्टूडेंट में ख़बर न हूंदी त मेल आहे या फीमेल आहे, इनमें जेको आहे छा ज़ाहिर करनि था पिया, जिनसे आम यानी कॉमन जेंडर खे ज़ाहिर करनि था पिया। दोस्तों तमामु ईज़ी आहे, उमेदु आहे त तव्हांखे सम्झ आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे शेयर ऐं सब्सक्राइब लाज़मी कंदा। थैंक यू, ख़ुदा हाफ़िज़।